जय श्री झूलेलाल। अॼु तव्हां जयपुर में पधारिया हो सिंधु महासंगम में, तो छा कुछ सिंधी समाज के पैगाम ॾियणु चाहींदा? पहिरीं त सॼा असांजा जेके सिंधी भाउर भेनरूं पूज्य संत इकट्ठा थिया आहिनि, पूरो सिंधी समाज हिकु मंच ते इकट्ठो थियो आहे। सभिनि जे अंदरि जेको मुंहिंजो भॻवानु वेठो आहे, मां हुनखे प्रणाम थी कयां ऐं मां हिकु ई संदेश ॾियणु थी चाहियां कि संगठन में ॾाढी शक्ति आहे। असांजे समाज में जेका पाश्चात्य संस्कृति जो कचिरो आयो आहे, उनखे कढी करे असां पंहिंजी रूट्स ते कनेक्ट कयूं, पंहिंजे संस्कार संस्कृति ऐं परंपराउनि खे सुरक्षित ऐं संरक्षित कयूं ऐं उनजो पालन कयूं। तॾहिं वञी असीं अॻियां ई पीढ़ियूं उन शयुनि खे फॉलो कंदियूं, उनजो पालन कंदियूं। मुंहिंजो हिकु ई मैसेज आहे कि अगरि राजनीति में सामाजिक संगठन में अॻियां अचिणो आहे त धार्मिक आयोजन करे, संगठित थी करे, माताऊं भेनरुनि जे माध्यम सां, भाउरनि जे माध्यम सां हिकु अहिड़ी रचना ठहे कि जंहिंसां समाज में माण्हुनि जी कनेक्टिविटी आपस में वधे ऐं जेके बि ॻाल्हियूं ऐं मुद्दा आहिनि उहे पाण आपस में ॻाल्हायूं ऐं उनजो हिकु विस्तार थिए। तॾहिं वञी संगठन में मजबूती ईंदी आहे, तॾहिं वञी पाण राजनीतिक मंच ते ऐं सामाजिक मंच ते ॾाढी मजबूत भूमिका निभाए सघंदासीं। तो ॿुधो आहे तव्हां बि अजमेर खां तयारी पिया करो राजनीतिक क्षेत्र में? हाँ, मां अजमेर मां भाजपा मां अजमेर उत्तर मां दावेदारी कई आहे। तो टिकट वग़ैरह जी छा पोजीशन है? टिकट मां स्थिति इहा आहे कि जेको बि हूंदो असां त भाजपा ई लाइ समर्पित रहिया आहियूं। असांजी जेका बैकग्राउंड आहे सॼी संघ सां प्रभावित रही आहे, त असांजी अॼो मुद्दो इहो आहे कि मिले न मिले वीचारधारा उहा ई आहे। ऐं मां त उहे बि संत आहियां, सन्यासी आहियां, मूंसां गॾु सभु सॼो समाज आहे। मां सॼे समाज लाइ उपलब्ध आहियां। जीअं हरदयाराम जी जीव सेवा समिति लाइ सभिनि जे लाइ लेंदा आहिनि, संत सभिनि जे लाइ थींदा आहिनि। त मुंहिंजो स्पष्ट मत आहे कि उहो मूंखे प्राथमिकता ज़रूरु मिलंदी, लेकिन हिकु ॿी ॻाल्हि आहे कि मां हेमू कालानी परिवार मां, इन जे अलावा मां सन्यासी बि आहियां जंहिंसां पूरो समाज जुड़ियल आहे। टी ॻाल्हि इहा आहे कि हींअर मोदी गवर्नमेंट जेका मातृशक्ति वंदन अधिनियम लायो खणी आया आहिनि, इन में बि छोकी 33% भागीदारी लाइ मातृशक्ति खे अॻियां वधाइण लाइ राजनीति में, त हिकु मां सोचां थी कि हिकु सुठी भूमिका आहे ऐं न पॉलिटिक्स में अॻियां बि माण्हू प्रयास कनि पिया, सुठी मातृशक्ति सुठी तरह अॻियां वधे ऐं हिकु वीचारधारा नई पंहिंजे साम्हूं अचे, मातृशक्ति जो सहभागिता रहे। तो अजमेर में कहिड़ो अखाड़ो आहे, कहिड़े आश्रम जे नाले सां तव्हां? मुंहिंजो आश्रम श्री अनादिधाम आश्रम आहे ऐं मुंहिंजी गुरु परंपरा परमार्थ आश्रम परमार्थ निकेतन हरिद्वार ऋषिकेश मां आहे। मुंहिंजा जेके गुरु जी हुआ उहे बि RSS जा प्रचारक हुआ। उनखां पोइ उन्हनि सन्यासी जीवन अपनायो। उन्हनि जो जेको RSS जो बैकग्राउंड हो उहो ईअं सम्झो कि अटल बिहारी वाजपेयी ऐं असांजा स्वामी जी ॿई हिकु साथ ई प्रचार लाइ वेंदा हुआ। अटल बिहारी जी वाजपेयी अगरि प्रवचन या पंहिंजो उद्बोधन न ॾेई पाईंदा त केरु ॾींदो? स्वामी धर्म प्रेमानंद ॾींदो। उन्हनि जो उद्बोधन ई उहा शक्ति हुई ऐं उन स्तर ते उन्हनि मुरली मनोहर जोशी हुजे, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जो उन कैडर में कमु कयल आहिनि। ऐं घणेई साल ताईं 40 साल 45 साल मुंहिंजे गुरु भाजपा खे, संघ खे ऐं हर तरह सां ॾिनई। त इन करे मुंहिंजी जेका गुरु परंपरा आहे उहा बि ॾाढी स्ट्रॉन्ग आहे। भॻवान जी दया आहे, घणी ॻाल्हियूं मूंसां जुड़ियल आहिनि ऐं इन करे मां सोचां थी कि मां त हूअं ई भॻवान जो कमु बि कयां, त मुंहिंजे लाइ कोई प्रॉब्लम न थियणी खपे ऐं न बि थो थिए त मुंहिंजे लाइ अहिड़ो कुझु कोन्हे, मां त हूअं ई कमु कयां पई। जय झूलेलाल।